واحلل عقدة من لساني يفقهوا قولي. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين والصلاة والسلام على رسوله الأمين وعلى آله وصحابه أجمعين. أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا من يرتد منكم عن دينه فسوف يأتي الله بقوم يحبهم ويحبونه أذلة على المؤمنين أعزة على الكافرين يجاهدون في سبيل الله ولا يخافون لومة لائم ذلك فضل الله يؤتيه من يشاء والله واسع عليم. صدق الله مولانا العلي العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك لمن الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين. بلغ العلا بكماله كشف الدجى بجماله حسنت جميع خصاله صلوا عليه وآله وأصحابه وسلموا تسليما. درود شریف محبت صاحب پڑھا. اللهم صل وسلم وبارك على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وآله وصحبه أجمعين. اللہ رب العزت جی حمدائیں صلاح کرنا بعد حضرت حبیب کریم صلی اللہ علیہ وآلہ وسلم جن جی بارگاہ میں درود شریف موکلنا بعد اوا صاحب جی سامو اللہ جے کلام قرآن مجید فرقان حمید ماں حکایت سموری پڑھنا جو شرف حاصل کیو ہے. دعا فرمایو شاہ رب العزت موکم علم ناچیز گناہگار کے حق سچ چون جی توفیق عطا فرمائے. اے اساں سبنی کے بدھی کرے مٿس عمل کرن جی توفیق عطا فرمائے. ہی جکو ہلندڑ مہینو آہے ان مہینے میں خلیفۃ المسلمین خلیفۃ بلا فصل افضل البشر بعد الانبیاء بالتحقیق سیدنا ابو بکر صدیق رضی اللہ تعالیٰ عنہ جی رحلت جو مہینہ سمجھو دا نا گال گال. الحمدللہ تمام سا سبنی سنن جو TLP جے پیریڈ فارم تے گڈ تھیण جو ہکو بنیادی وجہ ہی بے آہے تا خالصتاً عقائد کی ترجمان ہی اہل سنت کی مضبوط تنظیم آہے جہمیں اللہ رب العزت کی عظمت جو بے پاس آہے رسول اللہ صلی اللہ علیہ وسلم کی ناموس جا محافظ بھی آہن ان جی زبانت صحابہ کرام رضوان اللہ تعالی علیہم اجمعین اہل بیت اعظام جی عزت عظمت بھی دل میں آہن. یقیناً ایو ہی سبب آئے تمام سا سبن جے گل تھیण. ایو پیغام ہکڑے مخلص انسان جے زبان ماں نکتو جہ کرے ہر حکمانوں بغیر کہیں سنیانت رکھن جے بھی اچھی کرے گل تھیو آئے.
इन महीने में हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जन जी वफ़ात आहे। इन्ही हवाले सां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जी शान ऐं फ़ज़ीलत तव्हांजे साम्हूं अर्ज़ु रखंदुसि। दरूद शरीफ़ मोहब्बत सां पढ़ो त अर्ज़ु रखां। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि अजमाइन। अल्लाह ताला इरशाद फरमाए तो, या अय्युहल्लज़ीना आमनू, ऐ ईमान वारो, मन यर्तद्द मिनकुम अन दीनिही, तव्हां मां जेको बि पंहिंजे दीन खां फिरी वेंदो, मुर्तद थी वेंदो, जेको बि दीन छॾे ॾे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे बुरके मटाइण खां बाद में हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़ाहिरी ज़िंदगी हयाती खां बाद में जेकॾहिं तव्हां मां को माण्हू मुर्तद थी वञे, अल्लाह से फरमाए थो त मूंखे उन जे मुर्तद थी वञण जी का परवाह नाहे, भले फिरे त फिरे। मां क़ादिर आहियां ऐं ॾिसंदो जेकॾहिं माण्हू फिरी वेंदा, फसौफ यअतिल्लाहु बिक़ौमिन, फसौफ यअतिल्लाहु बिक़ौमिन युहिब्बुहुम व युहिब्बूनहु। अनकरीब अल्लाह आणींदो अहिड़ी कौम खे जेकी कौम अहिड़ी हूंदी जो उन्हनि सां अल्लाह मोहब्बत रखंदो आहे। अल्लाह उन्हनि सां मोहब्बत रखंदो आहे, व युहिब्बूनहु, ऐं उहे अल्लाह सां मोहब्बत रखंदा आहिनि। रब सही फरमाए थो त उहा कौम अहिड़ी मां आणींदुसि जेकी कौम मूंखे प्यारी आहे ऐं उहा मूंसां प्यार रखंदी आहे। अज़िल्लतन अलल मुमिनीन अइज़्ज़तन अलल काफ़िरीन। उनजी ॿी सिफ़त ही आहे त मोमिननि ते ॾाढा नरम हूंदा, मोमिननि सां नरमी इख्तियार कंदड़ हूंदा, पर काफ़िरनि ते सख़्त हूंदा। टी सिफ़त ही आहे युजाहिदून फी सबीलिल्लाह, अल्लाह जे रस्ते में जिहाद कंदा। चौथी सिफ़त वला यख़ाफ़ून लौमत लाइम, कंहिं बि मलामत कंदड़ जी मलामत जो को बि ख़ौफ़ न रखंदा। अल्लाह से फरमाए तो ज़ालिका फ़ज़्लुल्लाहि युतीहि मन यशाअ, ही अल्लाह जी मेहरबानी आहे, वो जंहिंखे घुरे थो तंहिंखे ॾे थो पियो। वल्लाहु वासिउन अलीम, ऐं अल्लाह वसात वारो आहे, ॼाणींदड़ आहे। ही आयत करीमा जो हो लफ़्ज़ी तर्जुमो, ख़ुलासो इन जो ही आहे। अल्लाह साईं फरमाए थो त जेकॾहिं मुंहिंजे महबूब मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी वफ़ात खां बाद में को दीन छॾे फिरी वञे थो पियो, पुठी ॾे थो दीन खे, दीन जी ॻाल्हि खे नथो मञे पियो, त मां दुनिया जी धरती ते इन दीन खे क़ाइम रखण जे लाइ अहिड़ा नुफ़ूस क़ुदसिया आणींदुसि जेके मूंखे प्यारा हूंदा ऐं उहे मूंसां प्यार कंदा। इमाम ज़हबी अलैहि रहमा इन आयत जी तशरीह कंदे लिखे थो, फरमाए थो पियो त पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जी जॾहिं वफ़ात थी, बुरको मटाया हुयो, उन खां बाद में जॾहिं इश्तहरत वफ़ात नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फी नवाहिल अरब,
जॾहिं अरब जे इर्दो गिर्द महबूब करीम अलैहिस्सलाम जी वफ़ात मशहूर थी चुकी, हर कंहिंखे ख़बर पई तो हुजूर दुनिया ता लाडाणो फरमाए विया आहिनि त इर्तद्दतिल अरबु फिल यमामत। इमाम ज़हाबी फरमाए थो त यमामा वारे खिते में अरब जा वॾा टोला उहे इस्लाम खां फिरी विया। अच्छा, इस्लाम खां कीअं फिरी विया? हिन तरह फिरी विया त उन्हनि ऐलान कयो त असां इस्लाम में जेको ज़कात ॾियणो फ़र्ज़ आहे, ज़कात असां अदा न कंदासीं, ज़कात अदा न कंदासीं। हज़रत सैयदना अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जन उन्हनि जे तरफ़ ज़कात जा आमिल जेके ज़कात जा उगाड़ींदड़ हुआ उहे मोकिलिया। पाण फरमायूं वञी करे इन खां ज़कात उगाड़े थे। उन्हनि चयो त असां ज़कात न ॾींदासीं। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु ऐलान फरमायो त पूरा मदीने में जेके बि सहाबा आहिनि, जेके बि मुस्लमान आहिनि, उहे पोड़ा आहिनि, जवान आहिनि, बीमार आहिनि, तंदुरुस्त आहिनि, सभु निकिरी करे हलो ऐं इन्ही मुनकरीन ज़कात सां ज़रूर तव्हांखे जंग करणी आहे। हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाइनि था पिया त उन मौक़े ते मां अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जी ख़िदमत में हाज़िर थियुमि। अर्ज़ कयुमि त सुहिणा, वॾो भार अव्हां जे मथां रखियो वियो आहे ऐं तव्हां एतिरी सख़्ती कयो था पिया, कुझु इन्हनि सां नरमी इख्तियार कयो। निमाज़ तो पढ़नि था पिया, ज़कात जा इनकारी थिया आहिनि, तंहिं करे इन्हनि सां नरमी इख्तियार कयो। तो उमर फारूक रज़ियल्लाहु ताला अन्हु फरमाए थो त मूंसां अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु मुखातब थी करे फरमायो, पाण फरमायाऊं, छा तूं जॾहिं ज़माने जाहिलियत में हुए, हालत कुफ्र में हुए, हुन वक़्त तूं मोमिननि जे ख़िलाफ़ एतिरो सख़्त दिल हुए, इस्लाम आणण खां पोइ ऐं उमर तूं एतिरो नरम थी चुको आहे ऐं तूं अबू बकर खे नरमी जी सलाह ॾेई रहियो आहे। पाण कसम खणी करे फरमायाऊं, उमर फारूक ॿुधी छॾ, महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे ज़माने अक़दस में जेके जेके माण्हू ज़कात जे तौर ढोर काहे ईंदा हा, जंहिं रसे में उहो रसो बि हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम खे ज़कात जे ढोर सां गॾु ॾेई छॾींदा हा, जेकॾहिं अॼु मूं अबू बकर सिद्दीक़ वटि उहो रसो में ॾियणो उन्हनि रोकियो त तॾहिं बि उन सां मां जंग जारी रखी। एतिरी सख़्ती फरमायाऊं ऐं उन्हनि सां जंग जोटियाऊं। अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु, उहो अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जंहिं इस्लाम खे बाक़ायदा तख़्त ते आंदो, इस्तिक़ामत सां इस्लाम जी हुन हिमायत फरमाई। अल्लाह पाक इमाम ज़हाबी फरमाइनि था त इहा आयत सबूरी हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु ताला अन्हु जी शान में नाज़िल फरमाई आहे, जो अल्लाह से फरमाए तो पियो, ऐं ईमान वारो, तव्हां मां जेकॾहिं को दीन खां फिरी वञे त मां रब करीम खे का परवाह कोन्हे, मां ज़रूर अहिड़ी क़ौम खे आणींदुमि जंहिंसां तमामी जंहिंसां अल्लाह में मोहब्बत फरमाए थो ऐं उहे अल्लाह सां मोहब्बत रखनि था पिया। ॿुधायो त जंहिंसां अल्लाह पाण मोहब्बत रखे, रब पाण गवाही ॾिए त मां हुन सां मोहब्बत रखां थो, ऐं रब गवाही ॾिए त उहे मूंसां मोहब्बत रखनि था पिया। ॿुधायो त क़ुरान मां हुनजी मोहब्बत साबित आहे, पोइ जंहिंजी मोहब्बत क़ुरान मां साबित आहे, मुंहिंजा दोस्त अज़ीज़, उनजी मोहब्बत में कोई शक करे सघे थो? सवाइ मुनाफ़िक़ जे ॿियो केरु शक नथो करे सघे।
तजे करे सुनन जो ही अकीदो शुरू का जेको आहे हमेशा इहो ही आहे सहाबे कलाम जे बारे में बिलखुसूस हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जे मुतालिक जो पाण साईं जन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा जानशीन खलीफे बिला फसल आहिनि ऐं अल्लाह जा मुहिब आहिनि अल्लाह जा महबूब आहिनि उन्हनि पाण करीम अलैहिस्सलाम जे दीन खे तख़्त ते आंदो दोस्तो वदीदो हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ियल्लाहु तआला अन्हु जंग जे अंदर बाक़ी भी तमामी सिफ़तूं मौजूद आहिनि जो पाण मोमिननि सां त नरम हा काफ़िरनि सां सख़्त हा ऐं अल्लाह जे रस्ते में जिहाद जारी रखिया हुयूं वला यख़ाफ़ून लौमत लाइम कंहिं मलामत कंदड़ जी मलामत जो को ख़ौफ़ डप न रखिया हुयूं अल्लाह से फरमाए तो मां जंहिंखे चाहियां या महिरबानी फरमाया उनखे अता कंदो आहियां याद रखो नबूवत जेकी आहे या फैज़ उलूहियत आहे ऐं विलायत जेकी आहे उहा फैज़ नबूवत आहे जेके औलिया इज़ाम आहिनि उहे कंहिं न कंहिं नबी जी सिफ़त जा मज़हर हूंदा आहिनि हज़रत सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जन पाण करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे तमामी सिफ़ात जा मज़हर आहिनि ईअं वरी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पूरी उम्मत में जेके औलिया सगोरा गुज़रिया आहिनि उहे कंहिं न कंहिं सहाबी जी सिफ़त जा मज़हर बणिया आहिनि अव्हां खे मुबारक हुजे जंहिं मर्द जवान जे उन सद ॾिनल खे ज़िंदा रखण जे लाइ त अॼु गॾु थिया आहियूं उहो शख़्स में सिद्दीक़ अकबर रज़ियल्लाहु तआला अन्हु जंहिंजी इन सिफ़ात जो मज़हर हो मूंखे ॿुधायो तव्हां त हज़रत हाफ़िज़ ख़ादिम हुसैन रज़वी रहमतुल्लाह तआला अलैह जंहिंजी ज़ात बाबरकात को एॾो वॾो मशहूर मारूफ़ माण्हू न हो आम हिकु मौलवी जीअं तव्हां असां मौलवी आहियूं तॾहिं ते पढ़ाइण वारो शख़्स हो उनजी शोहरत ऐं अकनाफ़ आलम उन जे नाले अचण खां अॻु में सदन खां मां वाक़िफ़ आहियां मूंखे यादि आहे सनो 1997 में मां किताब नहव मीर जी शरह सिंधी में लिखी छपराइण जे लाइ जॾहिं मां लाहौर पहुतुमि उन वक़्तु बुज़ुर्ग हज़रत शाह अबुल माली रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ते ख़तीब हुया ऐं मौलवी दीन मोहम्मद नालो हो भुट्टो उहो हुते साईं जो मुअज़्ज़िन हुयो मूंखे उहो सुञाणींदो मां उन वटि रहण लाइ वयुसि शाम जो टाइम हुयो टेपारी जी निमाज़ हू पढ़ी चुका हा मां टेपारी जी निमाज़ खां बाद में पहुतुमि अची करे निमाज़ पढ़ी मां वेही रहियो मुंहिंजो जॾहिं वास्तो ई दीन मोहम्मद भुट्टे सां हो त मूंखे कहिड़ी ज़रूरत जो मां अॻिते वधी कंहिं सां मिलां मां चुप करे वेठो रहियुसि त हज़रत हाफ़िज़ ख़ादिम हुसैन रज़वी रहमतुल्लाह तआला अलैह जॾहिं ॾिठो त ही माण्हू त कुझु ओपरो लॻे थो पियो तंहिं करे पाण छोकिरे खे सॾे करे फरमायाऊं त पुछी चो त ही केरु आहे निमाज़ पढ़ी मां वेठो रहियुसि रिलैक्स थियण लाइ पुछण आयो मां चयो मां दीन मोहम्मद भुट्टे जो महिमान आहियां पाण फरमायाऊं त अगरि उन जो महिमान आहे त अंदरि कमरो आहे कमरे में हली करे वेहारी एसि ताईं मथो दीन मोहम्मद अची वियो दीन मोहम्मद खे चयूं त तुंहिंजो महिमान आयल आहे उन चयोसि हा मुंहिंजो महिमान आहे मां वठी विहारियां केरु आहे चयसई सिंध जो आलिम आहे कीअं आयो आहे सिर्फ़ उनखे इहो ॿुधाए त नहानी किसी को याद नहीं है क्या इमाम शाह नूरानी जो इंतहाई ये समझो तो मोहब्बत में गर्क हो कई मेरा मूसा साईं जूं कचहरी इमाम नूरानी रहमतुल्लाह अलैह जे मुतालिक इमाम नूरानी रहमतुल्लाह अलैह यहाँ उनकी खिदमत है
हज़रत अमीर अहले सुन्नत मौलाना मोहम्मद इलियास कादरी दावत बरकात वालिया जो नालो वठी करे पाण फरमायो तो ता ॾिसो पाण फरमाओ उनकी खिदमत है। ये लोग उनके बने बनाए हुए सुन्नी है, पूरा पाकिस्तान सुन्नी है, जमीन सुन्नियों की है, लेकिन जगाना हमारा हक है। आज जगाने का मौका हमें मिला है, हमने इनको आकर जगाया है। दोस्तों वजीरों, उन्हें जाके यही एहसास लब्बैक लब्बैक या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह ही हजरत हाफिज साहब रहमतुल्लाह अलैह जन मां उनके हाफिज साहब इन करे चवां थो जो निज़ामिया में सदन के हाफिज के नाले सां सॾियो वेंदो वो तो अल्हम्दुलिल्लाह हो तो मुफ्ती अञा वधीक दर्जे ते फ़ाइज़ आहिनि। सभिनी दर्जनि ते क़ुर्बान सदन नामूस रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पंहिंजो पाण खे क़ुर्बान करणु जेको सभ खां वधीक दर्जो उन्हनि खे आहे उहो इहो ई आहे। तो दोस्तों वज़ीरो हज़रत हाफ़िज़ ख़ादिम हुसैन रज़वी रहमतुल्लाह लब्बैक 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 या रसूल अल्लाह 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 लब्बैक। बस आखिर में चंद जुमला सदन जी खिदमत में खराज तहसील लाए अवां जे दिलनि खे गरमाइण जे लाइ अर्ज़ु रखंदुमि त हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जी तव्हां असां सभिनी मुस्लमाननि जे दिलनि मां मौत जो ख़ौफ़ कढियो। इन सां गॾोगॾु ॿी जेकी ख़ासि सिफ़त साईं जन में हुई उहा हीअ आहे त हर आलिम सुन्नी या रसूलुल्लाह चवण वारे ऐं हर बुज़ुर्ग जी दिलि में मुहबत उहा ॾेई वई बग़ैर कंहिं तफ़रीक़ जे। जेको हिन वक़्तु अक्सर पंहिंजे दिलि में माण्हू ॻाल्हियूं बिहारी वेठा आहिनि, नन्न कादरियत चिश्तियत सोहरवर्दियत नक्शबंदियत इन्हनि सभिनी खां बालातर थी करे कंहिं पीरी मुरीदी वारे सिलसिले खां हटी करे उनजो सिर्फ़ नुक़्ता इत्तिहाद छा हो नामूस रिसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुहाफ़िज़त जेको हुजूर जे नामूस ते पंहिंजो सिर ॾियण लाइ तयारु आहे। पाण फरमायाऊं पढ़ियल हुजे न हुजे मुंहिंजो इमाम आहे। उनजे इन नारे सचाई सां उन नारो हयो, ज़बानी नारो न आहे, उन सचाई सां नारो हयो जंहिंजो नतीजो ही निकितो जो कई माण्हू शायदि उन्हनि उनखे पंहिंजे हाले हयात में वञी मिलिया बि न हुजनि, पोइ बि दिलि में अहिड़ी मुहबत रखी अची करे वेठा आहिनि। अल्लाह पाक तव्हां असांजो सुन्नियुनि जो गॾिजणु बाबरकत बणाए, अल्लाह इत्तिहाद जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। पुरफ़ितन दौर जे अंदरि मुख़्तलिफ़ क़िस्म जूं हवाऊं गुमराही जूं घुली रहियूं आहिनि ऐं सियासत करण को ॾोह कोन्हे। सियासत उहा न आहे जंहिं सियासत खे हिते पाकिस्तान में रंग ॾिनो वियो आहे। सियासत असुल ख़ुदि पैगंबरी पेशो आहे ऐं उहा पैगंबरी पेशो जेकी सियासत आहे उन ते हलाइण जे लाइ तव्हांखे TLP सरे थी पई। असांखे घुर्जे त पंहिंजे TLP जो बाक़ाइदा उनजी मदद करे उनजा बाह ॿेड़ी थियूं फाउंटन में या ॿी कंहिं जाइ ते जिथे बि सॾु थिए असां उते पोइते न सां अॻिते हुजूं। ऐं मुबारकनि जो लाइक़ु आहे असांजो अज़ीज़ पंहिंजो दोस्त मौलाना मुफ्ती मीर हसन साहब जन पंहिंजी जाखोड़ कई ऐं घोटकी जो थी करे सखर शहर जे सरज़मीन ते उन ॾुखे वक़्त में हुन ईअं TLP खे ज़िंदा कयो जो उन मर्द मुजाहिद जा जेके
काविशूं ऐं सबूत उहे अॼु बि यूट्यूब ते बयान थिया जॾहिं केर में वेझो न पियो अचे पंहिंजी जान ॾियण लाइ तयारु थी करे साम्हूं प्रेस करे बि पहुची वेंदो हो दोस्त वरीदो ही उनजी दिल में इहा शमा कंहिं जलाई उनखे कंहिं इहो रोशनी ॾिनी या रोशनी हज़रत मुफ्ती साहब रहमतुल्लाह अलैह जे फैज़ मां मिली दुआ कयूं शाह रब्बुल इज़्ज़त असांजे सीने खे बि उन जे फयूज़ बरक़ात सां मुनव्वर फरमाए मुंहिंजो चवणो अव्हां जो ॿुधणो हिते अचणु पंहिंजी बारगाह क़ुदुस मंज़ूर मक़बूल फरमाए वाख़िर दावा अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।